अस्सलाम दोस्तों जैसा ॾेई शहर के तबाह व बर्बाद हाल ड्रेनेज सिस्टम ते ही वीडियो ठाहे रहा आहियूं। उम्मीद त असांजी अॻिन काविशुनि जा तव्हांखे असांजी ही काविश भी पसंद ईंदी। अगर तव्हां असांजो ही चैनल सब्सक्राइब नाहे कयो त जल्द खां जल्द असांजो ही चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स बॉक्स में अची पंहिंजी राय खां आगाह ज़रूर कजो। नाज़रीन पाण ही ॾेई शहर जे जेको सो मेन बाज़ार आहे उनमें मौजूद आहियूं। ही मेन बाज़ार जो मेन गटर सिस्टम आहे, नकासी जो अमल आहे सिस्टम। तव्हां ॾिसी सघो था हिन सिस्टम में जेको सो छा जेको सो हालत आहे, पोजीशन आहे गटर सिस्टम जी, नकासी जो जेको सिस्टम आहे उन तव्हां ॾिसी सघो था। मेन जेको आहे उहो सिस्टम आहे ॾेई शहर जो जेको गटर सिस्टम आहे उहो ही जॻह जॻह खां चौक थियल आहे, जॻह जॻह खां बंदि पियल आहे। ऐं ख़ुसूसन इहो न आहे त रुगो हिते जेको सो पब्लिक हेल्थ थी आहे, चूंडियल नुमाइंदनि जो जेको आहे सो उहा कोताही या ग़लती आहे, पर ॾेई शहर जे अक्सर वापारी आहिनि या दुकानदार आहिनि उहो पंहिंजे दुकान जो किचिरो जेको आहे उहो खणी करे दुकान जे अॻियां जेको गटर खुलियल हुजे थो उन में उछले छॾनि था। उन करे जेको आहे गटर सिस्टम चौक थी वञे थो। पंहिंजी जॻह ते हिन जो जेको हेसी ताईं कंहिं चूंडियल नुमाइंदे नई वरी हेल्थ जेको आहे सो पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट उन कंहिं नोटिस न आहे वरितो। माण्हू बरसातुनि में पंहिंजी मदद पाण जॾहिं गटर सिस्टम उथलनि था, शहर में पाणी बीहे थो, बाज़ारुनि में बीहे थो, माण्हुनि जे घरनि में पाणी वञे थो, त माण्हू पंहिंजी मदद तहत पाण उन पाणी खे जेको सो उपाइनि था, पंहिंजे घरनि मां कढनि था। हिन ते न कोई स्वीपर मुक़ररु थियल आहे, न कोई सफ़ाई जो अमलो मुकमल जेको सो मुक़ररु थियल आहे। पंहिंजे क़ाइमु थियण खां वठी अॼु ताईं ही वरी हिनखे दुबारा जेको आहे सो न का रिपेयरिंग थी आहे, न कंहिं हाई फाई अथॉरिटी जेको आहे उनजो नोटिस वरितो आहे, न ई पब्लिक हेल्थ जेको डिपार्टमेंट। माण्हू जेके आहिनि उहे उन्हनि जूं दाऊं आहिनि, कूकूं आहिनि, रड़ियूं कनि था त ही गटर सिस्टम मुकमल तौर ते चौक आहे, बंदि आहे। असां जॾहिं बंदि थी थो वञे त पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सो उनखे खोलियूं था। न कोई स्वीपर मुक़ररु थियल आहे, न ई वरी को सफ़ाई जो जेको सो अमलो मुक़ररु थियल आहे। अस्सलाम नाज़रीन पाण सां गॾु आहिनि अहमद खान। अचो पाण खां पुछूं था त जेको ड्रेनेज सिस्टम आहे ॾेई जो जेको इंतहाई घणो डैमेज आहे, जॻह जॻह तां जेको सो टुटल आहे, ऐं जेको सो बरसातुनि में ही चौक थी थो वञे ऐं हंधा हंधा जॻह जॻह तां बंदि थी थो वञे। इलाही सारी जेको सो मुश्किलातुनि खे माण्हुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ख़ासि तौर ते बरसातुनि जे जेको सो टाइम में ही जेको सो पाणी माण्हुनि जे घरनि ते जेको सो वापसि अची थो वञे, माण्हू इलाही सारो दुश्वारी खे जेको सो मुंहुं ॾियनि था। अचो हिन खां पुछूं था हीअ उन समूरे मामले खे जेको सो कीअं थो महसूसु करे। महिरबानी पंहिंजे आवाज़ चैनल वारनि असीं थोराईंदा आहियूं। ही तो जुड़े जो प्रोग्राम खां वठी जेको सो हले पियो, पर ड्रेनेज त फंक्शनल आहे कोन। वाटर सप्लाई जो अञा पाणी कुझु हले थो, ड्रेनेज जो पाणी त इन हद ताईं जो ईदगाह मंझि पाणी पइजी थो वञे हलियो, ऐं इमाम बारगाहनि में काहे थो पवे। घरनि में साईं मजी जमाली जो घर 10 दफ़ा ॿुॾो आहे वीचारो, रियूं करे ॿार वठी ॿाहिरि निकितो आहे। कुझु कारिया, शीदी पाड़ो, काफ़ी सारा इलाइक़ा अहिड़ा आहिनि जेके ॿुॾी था वञनि हलिया, छो जो शुरू खां वठी हलियो ई कोन्हे। ख़बर न आहे कीअं कागज़नि में हले पियो, ख़ुदा खे ख़बर आहे। हीअ ठहियल ई ग़लति जाइ ते आहे या उनजी का फिज़िबिलिटी रिपोर्ट हिन सही कोन्हे ठाही। हिकिड़ी सिमन नाली जो ॿुधोसीं हिन पासां ठहे पई, सो अधु में रहिजी वई हली। बहरहाल पाणी जो सो किथां निकाल कोन थो थिए। गटर माण्हू गॾिजो वञनि के किरनि था, ॿार ॿुॾनि था, उन में बीमार थियनि था, मच्छर वधनि था, ऐं हिते को मुंहिंजो ख़ातिर खां बंदोबस्तु कोन्हे को। असीं वस वारनि खे इहा अपील था करियूं त हिनखे जेको सो फंक्शनल कनि, इनखे ठाहिनि हलाइनि त माण्हुनि खे हिन अज़ाब मां जान छुटे। गटर लाइनूं सभु पूरजी वियूं आहिनि जितां किथां, उन्हनि जी सफ़ाई कोन थी थिए, न दुबारा ठहियूं आहिनि। जेकॾहिं ठहियूं आहिनि त शायदि कागज़नि में ठहियूं हूंदियूं। अञा त इहो ई हाल आहे जो शहर बरसातुनि में मुकमल ॿुॾी थो वञे। अलाए की पाणी जेको बरसाति अचे थी वरी पाणी असांजे घरनि थो वञे। गटर नाले जो पाणी असीं पाण हथ सां कढाईंदा आहियूं भंगी सघां। बाक़ी सिस्टम सॼो ख़राबु आहे, खोट जे अॻियां आहे कोन। हाणे जेके चवां थो कंहिंखे चवां थो हिकिड़े करे सभु उधर ॿिए करे कढे छॾनि था। अलाह ख़ैर सलाह, हाणे महिरबानी करे असांखे ठाराए ॾियो, जान छुटे। सफ़ाई जा जेके मामला आहिनि गटर जा सफ़ाई भंगी आहे कोन, हू चवंदा बाक़ी भंगी खपे, हिते भंगी कमु कोन था कनि। हू चवंदा असां वटि भंगी आहे न कोन, भंगी आवाज़ आहे न, तॾहिं बाक़ी टाउन कमेटी चयो भंगी कोन्हे था। जॻह जॻह तां जेको नाकारा थियल आहे, जेको सो तबाह हाल लॻो पियो आहे, हिनजो पब्लिक हेल्थ खाते को नोटिस वरितो आहे या न कंहिं कोन वरितो, कंहिं कोन। असां पहिरियों दफ़ो तव्हां ई आया टीवी वारनि जी महिरबानी। साईं असुल त हिते इहो मसइलो आहे त असांजो इन गटर या ड्रेन जो सिस्टम जेको आहे इन ते मुलाज़िम हिकिड़ो ई आहे या 2 ॼणा आहिनि। 8 महीना 10 महीननि ताईं जी सफ़ाई कोन थी थिए, ऐं पाण केॾीमहिल कोडर खणी सफ़ाई कंदो आहियां। बाक़ी बरसातुनि में ही पाणी असांजे घर में दाख़िल हूंदो आहे, तक़रीबन कोडे जेतिरो चेले जेतिरो परियां प्लाट पियल उते, ऐं मुंहिंजे अंगण ताईं बरसातुनि में अची वेंदो आहे। पंहिंजे क़ाइमु थियण वारे ॾींहंनि खां वठी अॼु ॾींहं ताईं हिन शहर जे ड्रेनेज सिस्टम जी न कंहिं सार संभाल लधी आहे, न ई चूंडियल नुमाइंदनि, न ई वरी हुकूमत को ध्यानु ॾिनो आहे।
पंहिंजे ठहिण जे शुरूआती ॾींहंनि खां लावारसी जो शिकार रहंदड़ ही ड्रेनेज सिस्टम लॻभॻि हाणे ख़तम थी चुको आहे। हिन ड्रेनेज सिस्टम जी का बि लाइन हाणे सही सलामती न आहे। ग़लति रिथाबंदी सां ठहंदड़ हिन ड्रेनेज सिस्टम जो 80% नालो निशान ई ख़तम थी चुको आहे। शहर में ईंदड़ को बि नओं माण्हू इहो तस्लीम ई न कंदो थिन शहर जे गंदे पाणी जी निकासी जे लाइ को ड्रेनेज सिस्टम बि हो या आहे। 10-12 फुट ऊना मेन गटर नाला गंद ऐं मिटी सां भरिजी पंहिंजा निशान ई विञाए चुका आहिनि। 20-25 साल पुराणनि उन्हनि गटर नालनि जी जॻह हाणे ॼारियुनि ऐं देवियुनि वलारे वरिती आहे। हाणे कोई गुमान बि नथो थिए त उते कोई ऊना ऐं वॾा गटर नाला बि हुआ जेके किरी टुटी भॼी भुरी हाणे ख़तम थी चुका आहिनि। पाण सां गॾु मौजूदु आहिनि ॾेई जो सहाफ़ी ऐं सोशल वर्कर हरीश कुमार। अचो पाण खां पुछूं था त जेको ड्रेनेज सिस्टम आहे निकासी जो जेको अमल आहे ॾेई जेको शहर में उनखे ही कीअं था ॾिसनि। ही जॻह जॻह तां बंदि पियल आहे, चौक थियल आहे, ख़ुशूसन बरसाति जे टाइम ते इंतिहाई घणी वॾी तकलीफ़ गुज़रणो पए थो। अचो त हिन हरीश कुमार खां पुछूं था त हिन समूरनि मामलनि खे ही कीअं थो ॾिसे। नाज़रीन, ही गटर जेके आहिनि असां वटि पहिरीं ते गटर जी सफ़ाई जा जेको अमलो आहिनि मुक़ररु कोन्हे। असां बार यूसी ऐं टाउन वारनि खे चयो आहे त असांखे हिन गटरनि ते असांखे को माण्हू ॾियो। गटर ते माण्हू न हुअण जे करे उहे गटर बंदि थियनि था ऐं उन सां गॾोगॾु ही जेके गटर आहिनि हिन जे लाइ असां गुज़िरियल 3 सालनि खां पब्लिक हेल्थ वारनि खे शिकायतूं कयूं आहिनि त बाबा ख़ुदा हिन जी असांखे रिपेयरिंग कराए ॾियो। उहो उन लाइ बि तयारु कोन्हे, सिर्फ़ु उहो पंहिंजी करप्शन करण में पूरा आहिनि। असां शहर जा जेके माण्हू आहियूं तक़रीबन काफ़ी चकर हुन वटि विया आहियूं पर उहो असांजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां वज़ीर सिंध खां इल्तिजा था करियूं, महिरबानी करे असांजे जेको आहे हिन घटि ड्रेन सिस्टम जी बहाली कराए ॾिनी, महिरबानी। साईं, गटरनि जो वॾो असां सां मसइलो आहे। भंगी हेॾां अचण लाइ तयारु कोन्हनि, इंतिज़ाम हेॾां अचण लाइ तयारु कोन्हे। बरसाति जे अंदरि असांजे घरनि में तक़रीबन 3 खां 4 फुट पाणी हुजे थो, 5 खां 7 ॾींहं उहो पाणी बीठल हुजे थो। आस्ते आस्ते हथनि सां कढूं था, ईअं पाणी निकिरण लाइ तयारु ई कोन्हे। इन में असांखे जेकॾहिं साफ़ु कराइणो हूंदो आहे त भंगी खे 200-500 रुपया ॾेई साफ़ु कराईंदा आहियूं, पंहिंजी मदद पाण कंदा आहियूं। के भंगी खे 500 ॾिना उहो साफ़ु कंदो आहे, बाक़ी इंतिज़ामिया तरफ़ां कोई असां लाइ कुझु बि कोन्हे। बरसाति जे अंदरि असांखे वॾी तकलीफ़ थींदी आहे। 3 खां 4 फुट अंदरि घरनि जे अंदरि पाणी हूंदो आहे, कमरनि ताईं असां वटि पाणी हूंदो आहे। हिननि खे दुबारा ठारायो वञे त बहितरु आहे। रिपेयर जो कोई हिन में कमु कोन्हे। अॻियां जेको सो सफ़ा बंदि पिया आहिनि, ॿाहिरि पाणी ठुप किचिरो, केरु साफ़ु करण लाइ तयारु न आहे। तव्हांजो छा ख़्यालु आहे इन जे बारे में जेको गटर सिस्टम आहे? सर, इन जे बारे में असांजो इहो ख़्यालु आहे त इहो जेको पहिरीं त इन्हनि सभिनी खे सवले नमूने साफ़ु करायो वञे, उन खां पोयां कुझु इन जो थी सघे थो। छो त जॾहिं का बि माना थोरी बि बरसाति 10 मिंट बि असां वटि हिते बरसाति हलंदी आहे त सॼो गटरनि वारो पाणी, रोडनि जो पाणी, मुकमल माना पूरे शहर जो पाणी जेको हू सभिनी माण्हुनि जे घरनि में वेंदो हलियो आहे। अॻियां को बि निकल जो को सिस्टम कोन्हे, सभु शयूं चौक थियूं पियूं आहिनि। अमलो गटर सिस्टम ते मुक़ररु थियल आहे, को स्वीपर या ॿियो को अमलो अचे थो सफ़ाई सुथराई जे लाइ? सर, असां हिते कॾहिं बि कोन ॾिठो आहे। हालांकि असीं जो सभु हिते पाड़े वारा जेके बि आहियूं, असीं सभु मिली करी पाण में डोनेशन करी इहे गटर ॿिया टाया जेके बि मतलब सफ़ाई जो जेको बि कमु हूंदो आहे असीं पंहिंजे हथनि सां ई कराईंदा आहियूं। बाक़ी असां वटि को बि जेको थो हिते गवर्नमेंट जो को बि असांजो कोन्हे। अदा असां वटि गटर नालियुनि में भंगी रखियल कोन आहिनि। अॻु में गुज़िरियल 2-3 साल पहिरीं हो, उहो सफ़ाई करे वेंदा। हाणे असां वटि इहो बंदि आहे, जेको ड्रेनेज जेको आहे गटर बंदि आहे। अॻियां खां दुकानुनि उतां बि बंदि आहे, परियां जिते छोड़ उतां पाइप बि निकिरी विया आहिनि। कमु माना इहो ईअं नाकार आहे, हले कोन थो। बरसाति थियनि थियूं तॾहिं इहो पाण असीं पंहिंजे हथ सां पाणी कढे रोड ते उछलायूं था या भरियो पियो, पोइ दीवारूं किरनि त भले किरी पवनि, वारा ॿियो निकाल कोन्हे। गवर्नमेंट जेका आहे या चूंडियल नुमाइंदानी यूनियन काउंसिल जेका उहो तव्हांखे भंगी या स्वीपर न को बि कोन्हे। भंगी चवंदा पंहिंजो पाण हथ करे उनखे पैसा ॾेई कढाए। समूरे शहर जी फ़क़ति हिकु बाज़ार ऐं कुझु घटियुनि जे ख़तमु थियण खां बची वियल ड्रेनेज सिस्टम बि तबाह व बर्बाद हाल आहे, जंहिंजी सफ़ाई सुथराई जा हाल बि अनपूरा आहिनि। जॻह जॻह तां बंदि ऐं किचिरे जे ढेर में तब्दील थियल ही गटर नाला फ़क़ति शहर में बीमारियूं ई फैलाए रहिया आहिनि। बरसातुनि जे टाइम ते शहर जे अक्सर घरनि ऐं मोहल्लनि ॾांहुं उबतो वहंदड़ ही दुनिया जो अनोखो ड्रेनेज सिस्टम आहे, जंहिंखे न कॾहिं सफ़ाई सुथराई जी ज़रूरत पई आहे, न ई वरी कॾहिं रिपेयरिंग जी। तॾहिं त हू हाणे पंहिंजा मुकमल निशान बि विञाए चुको आहे। शहर जे अक्सर माण्हुनि जो ख़्यालु आहे त अहिड़े नाकारा ऐं अणपूरे ड्रेनेज सिस्टम जे हुजण खां उनजो न हुजण ई बहितरु आहे। मसइलो इहो आहे जो हितां
गटर जो अॻिते निकिरण वारो सिस्टम को कोन्हे। हीअ रवानगी थींदी आहे ही रेसनि जे घरनि ॾांहुं एॾा मुकमल ख़तमु। हीअ जेको पाणी हितां शहर जो टोटल वही असांजे घरनि ॾांहुं ईंदो आहे, असांखे ई माना ॿोड़ो ईंदो आहे। असांखे तकलीफ़ हूंदी आहे, पोइ मच्छर बीमारियूं, पोइ चोटूं ई कला ॿार वाटर में बि इहो ई गंदगी वारो पाणी हितां निकालती वरी वाटर में वेंदो आहे। सॼी ज़लालत असांजे ई गंद में आहे, हेॾा अॻिते निकाल आहे ई कोन। मुकमल हितां खां वठी गटर फतेह खान जी औताक ताईं बिल्कुलु बंदि पियो आहे। हीअ जेको पाण हिते बीठा आहियूं, जेको सफ़ाई जो अमलो आहे ॿिए शहर में जेको सिस्टम आहे ड्रेनेज ते लॻल, तव्हां कॾहिं मूंखे ॾिठो आहे गटर जी सफ़ाई कंदे या उहो अमलो अचे थो सफ़ाई कंदे? 15 ॾींहं ईंदो आहे पर मिड़ छिल छो करे ॾिसो भला सफ़ाई जे करे थियल हुजे त उतां रवानगी हुजे न सिस्टम। का शइ कोन्हे, सिर्फ़ु नाली जो मोह हुतां गुंदी मां उतां थोरो घणो कढंदा आहिनि, ॿियो ख़ैर लॻो पियो आहे। बारिशूं जेके थियनि थियूं, शदीद बारिशूं थियनि थियूं त तमामु घणो पाणी घटि थो वञे, शहर जो पाणी जेको मुहलनि न वञे थो, घरनि ताईं पहुचे थो, त उन टाइम ते तव्हांखे हिकिड़ी दुश्वारी जेको पैदा थिए? सही, असां लाइ इहो मसइलो त निकिरण जी घटी असां ख़ुदि खे बि कोन थी मिले। हीउ पूरो रस्तो ब्लॉक थी वेंदो हिन गटर जे पाणी सां। सॼे शहर जो पाणी हिते गॾु थींदो आहे, प्लस में फिरी असांजे घरनि जे अॻियां अची वेंदो आहे। हीअ पाण बीठा आहियूं हिते, ज़ाहिर आहे हेॾा वॾा इशूज़ थियनि था, इन जे लाइ के पब्लिक हेल्थ जेको डिपार्टमेंट आहे, जेको इन जे लाइ ज़िम्मेवार आहे, उन या के MP या चूंडियल नुमाइंदे कोई जो नोटिस वरितो आहे तेसिताईं? जी न, हीउ किन सालनि खां वठी गटरो तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े में 7-8 फुट हितां खां हो 8 खां वठी 10 ताईं फतेह खान जे उतां ताईं एतिरी ऊनाई में हो, गहराई में। पर हाणे हिते का शइ कोन्हे, निशान ई कोन था ॾिसो। तव्हां पाणी ॾिसी लाहियो, होॾा मौलवी वीर असांजो परियां आहे, हुनजी जॻह बि ॾिसी लाहियो। उन्हनि वीचारनि सां बि केॾी दुश्वारी आहे। इहो बि पाड़े मां ॿार मटियो, असां लाइ गंदगी आहिनि। हाणे निमाज़ी को निमाज़ कोन थो पढ़ी सघे या मटे थो त 24 कलाक पाणी इन्हनि ते छिटा पिया किरनि। नाज़रीन, पाण सां गॾु मौजूदु आहिनि साईं अब्दुल मजीद जमाली। ऐं ख़ुशूसन सॼे शहर जो जेको पाणी जो जेको दबाव थिए थो, जेको ड्रेनेज सिस्टम जो, उहो आख़िर में अची हिन जॻह ते हिन जे घर जेको आहे उन में जेको सो पाणी घणे मिक़दार में हलियो वञे थो, ऐं हर दफ़े बरसातुनि में ख़ुशूसन हिन जो घर जेको आहे उहो ॿुॾी वञे थो। साईं, अवल त ड्रेनेज सिस्टम जो जेको सिस्टम ई ग़लति रखियलु आहे, जो नेकाल आहे उहो ई ग़लति रखियलु आहे। जेको सिम में नेकाल ई कोन थो थिए, असांजे घरनि खां ॿाहिरां उन जो नेकाल उते ई बंदि कयो वियो। अॻियां कंहिं क़िस्म जो उनजो नेकाल कंहिं सिम ताईं कोन थो पहुचे। ठीकु आहे, उन सबब जे करे हीउ जेको बि ड्रेनेज शहर जो आहे सो मुंहिंजे घर में पाणी कठे थिए थो। ऐं जेतिरा बि बरसाति जा ॾींहं हूंदा आहिनि ओतिरा आउं परेशान हाल रहंदो आहियां। इन लाइ मूं तक़रीबन निमाइंदनि ताईं तक़रीबन हिन खां 5 खां 8 साल ताईं 2011 जी बोर्ड में ॿुॾसि, ऐं पोइ मूं इहा शइ सभिनी ताईं रखी आहे। ऐं अख़बारुनि ज़रिए इहा शइ रखीसीं। अख़बारुनि में तक़रीबन सवनि हज़ारनि जे तइदाद में असांजूं ख़बरूं हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि, पर उनजो को बि तदारक न थियो आहे। त इंतिज़ामिया जेको आहे सो उन जेको सो उनजे लाइ केतिरा जेको उपाउ वरिता आहिनि त पाणी खे ॿिए पासे जेको आहे सो टर्न कजे ऐं तव्हांखे बचाइजे, इंतिज़ामिया केतिरा जेको सो उपाउ वरिता आहिनि? कंहिं बि क़िस्म जो को बि इंतिज़ामिया जेको सो उपाउ न वरितो आहे। ऐं पंहिंजे हिसाब सां आउं चवंदो रहंदो आहियां, दाहूं कंदो रहंदो आहियां, ऐं पाड़ेसरी ॿिया बि दाहूं कंदा रहंदा आहिनि, पर उनजो को बि नोटिस इंतिज़ामिया न वरितो। इंतिहाई घटि मिक़दार में सफ़ाई जो अमलो आहे ऐं उहो पहुचे बि कोन थो पंहिंजी जॻह ते, ऐं उहो इहो अमल करे बि कोन थो। सफ़ाई जो जेको कमु आहे उहो सफ़ाई जे कम में ड्रेनेज जो कमु हू करे कोन थो सघे, ऐं उनजी जेको लाचारी थो ॾिसीं त बाबा असां घटि मिक़दार में आहियूं, असां घटि माण्हू आहियूं, इन करे इन सॼी शइ खे फेस करे कोन थो। हिन दफ़े जे करे 6 महीननि खां जी सफ़ाई कोन थी आहे गटरनि जी, जेको सिस्टम जो ड्रेनेज सिस्टम जी, अगरि हिन दफ़े जी सफ़ाई न थी नालनि जी त तव्हांखे कहिड़ो अंदेशो आहे, छा थी सघे थो? असां अॻु में बि ॿुधंदा रहंदा आहियूं, हींअर बि असांखे इहो ई अंदेशो आहे त बाबा हीअ शइ असांखे वरी ॿोड़ींदी, ऐं हुनजो जेको नेकाल आहे ई कोन। नेकाल आहे ई कोन। नेकाल ई असांजे घरनि ऐं मस्जिद वटि थिए थो, जेको असीं ॿुधंदा ई रहंदा आहियूं ऐं उन लाइ दाहूं कंदा आहियूं, उनजो को बि नोटिस केरु बि वठंदो न आहे। नाज़रीन, पाण सां गॾु मौजूदु आहे सिटी काउंसलर अब्दुल करीम जमाली। अचो त पाण खां पुछूं था त जेको हीउ ॾेई जो जेको निकासी जो अमल आहे, ड्रेनेज सिस्टम आहे, उहो मुकमल तौर ते नाकारा बणियल आहे। मथां बारिशूं अचण वारियूं आहिनि, उन्हनि जे लाइ जेको सो हिननि कहिड़ी प्लानिंग कई आहे, हिन वटि जेको सो कहिड़ी हिकमत अमली आहे? साईं, असां वटि प्लानिंग इहा आहे त असां पंहिंजो मुलाज़िम छॾियो आहे, कमु हलाए पियो आहिस्ते आहिस्ते, पर असां वटि वसाइल घटि आहिनि। चेयरमैन साहब खे चयो आहे, गुज़ारिश कई आहे, हुन चयो आहे जल्द खां जल्द पाण हीउ कमु कराईंदासीं। ऐं चेयरमैन साहब खैरनि जो ज़ाहिर कोन आहे, ऐं जीअं बाक़ी मुलाज़िम असां लॻाए छॾियो आहे, पंहिंजो कमु हलाए पियो। सॼे शहर में जेको सिस्टम आहे उनमें
तव्हां किचिरो ॾिसो था जेको मुकमल तौर ते हू बंदि पियल आहिनि, जॻह जॻह तां चौक थियल आहिनि, उनजी सफ़ाई सुथराई जे लाइ तव्हां वटि आइडिया आहे मथां बाथरूम थियण वारियूं आहिनि त बाथरूम जे अॻु में उहो साफ़ थी सघंदा ऐं शहर जेको बाथरूम में पाणी गॾिजे थो उहो जेको सो निकाल थी सघंदो या न? साईं असांजे वापारी बिरादर खे बि गुज़ारिश था कयूं जेको किचिरो हू था कनि सभु गटरनि में था आणनि, रुगो असांखे बि तव्हीं नाल न करियो, कुझु वापारियुनि खे बाउंड करियो त जेको ॿाहिरो कढे किचिरो सभु हुन में हणियो था छॾनि गटरनि जा नाला बंदि करियो था छॾनि। पोइ असां मुसलसल हींअर माना 15 ॾींहं थिया आहिनि माण्हू छॾियो आहे जेको रवि भंगी कमु करे पियो ऐं इनशा ताला उहो सफ़ाई ते मुकमिल पुॼी वेंदो। हिकिड़ो जेको तव्हां स्वीपर आहे तव्हांखे कीअं थो लॻे उहो शहर जी सफ़ाई करे सघंदो ऐं मुकमल तौर ते जेके नाला आहिनि शहर जा उन जी सफ़ाई कोन थी सघंदो। असांखे अञा 2 सुपरनि जी ज़रूरत आहे, सो माना 2 सुपर असां वटि कमु पिया कनि, सो नाकाफ़ी आहिनि। अच्छा, पब्लिक हेल्थ जेको खातो आहे उन सां तव्हांजी का मीटिंग थी आहे या तव्हांजी मीटिंग्स थियनि थियूं यूनियन में उन में को डिस्कस थियो आहे तव्हांजो चेयरमैन साहिब जो वाइस चेयरमैन या तव्हांजी जेका मुकमल पार्टी आहे उन में मीटिंग्स थियनि थियूं उन में तव्हां को मिंट्स बुक में का ॻाल्हि ॿोल थी आहे? साईं असां सां ख़ैर 12 महीना थिया असांजी मीटिंग ई कोन ठही आहे, जो असां चेयरमैन साहिबु असां घुरायो न को ऑफिस में का मीटिंग ठही आहे इन बारे में। यूनियन काउंसिल ॾे जे चेयरमैन मोहम्मद ज़मान जमाली जो मौक़ो आहे त जेको सिस्टम ठहियल शासन दौरान इहो थिए थो जो असांजो सॼो शहर ॻोठ घर कराए थो, त काफ़ी गवर्नमेंट खे इन जे लाइ दरख़्वास्तूं मज़दूरनि ताईं पहुचायूं आहिनि, उहो तदारक कोन थियो आहे। असां तव्हां वटि एतिरा वसाइल कोन्हे जो असीं उनखे करे सघूं था, पंहिंजे मदद पाण तौर ते काफ़ी हद ताईं हुन कयो, पर तमामु वॾी लाइन आहे जेका असांखे जो मुकमल नथो थी सघे थो। गवर्नमेंट खां खे गुज़ारिश आहे त असांखे ड्रेनेज जे लाइ तकड़ा कदम खणी ईंदड़ बरसातुनि जे गन फुटण खां शहर खे ॻोठां जी आज़ादी खे बचायो वञे। नाज़रीन पाण मौजूदु आहियूं, ही मेन सिस्टम आहे ॾेई जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे, नकासी जेको सिस्टम आहे, उहो समूरे शहर जो पाणी जेको आहे उते जेका वेल आहिनि जेके खूह आहिनि उते जी गॾु थिए थो ऐं हिते मशीनरी लॻल आहे, उतां खां पोइ जेको सो पाणी आहे इनखे खणी करे जेको सो हाजी यार मोहम्मद जे जेको सो लौंग जमाली जेको ॻोठ आहे उनजे पासे में जेको सिम नालो आहे उते जेको सो उछले थो। लेकिन पाण पूरो शहर विज़िट करे आया आहियूं, जॻह जॻह ते जेको आहे सो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो चौक आहे, बंदि थियल आहे, मुकमल तौर ते नाकारा बणियल आहे। उन हूंदे बि जेको पाणी को 25 या 20 सैकड़ो पाणी जेको खॼी अची हिते जमा थिए थो हिते तव्हां ॾिसी सघो था त जेका जॻहियूं आहिनि उन्हनि जी जेका पोज़ीशन आहे सूरत हाल उहा छा आहे, हिते जेका मशीनरी लॻल आहे उनजी जेका आहे उहा जेको सूरत हाल छा आहे, ऐं जेको हिते सफ़ाई सुथराई जेको जेके वण बीठा आहिनि, लयूं कांडेरा किरड़ई जेके देवियूं बीठियूं आहिनि उन्हनि खे हटाइण जे लाइ कोई माण्हू मुक़ररु न आहे थियल, ऐं जेको आहे सो मशीनरी जो जेको ही पोर्शन आहे उहो मुकमल तौर ते नाकारा आहे, बंदि पियल आहे, पाइप्स जेके आहिनि उहे टुटल आहिनि, खूहनि जी जेका हालत आहे जंहिंमें पाणी जेको गॾु थींदो आहे अची उन्हनि जी जेका हालत आहे उहा ख़स्ता हाल आहे। मुकमल तौर ते हीउ सिस्टम जेको आहे ॾेई जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो नाकारा बणियल आहे। हीअ जेको जॻहियूं आहिनि उहो मुकमल तौर ते जेको सो नाकारा बणियल आहिनि। आम माण्हू जेको आहे उहो हिन खे जेको आहे सो हिकिड़ो बाथरूम तौरु या जेको आहे सो हिकिड़ो उन में जेको इस्तेमालु कनि था। तव्हां हीअ ॾिसी सघो था जी सुथराई सफ़ाई सुथराई जो जेको आलम आहे उहो तव्हांखे ॾेखारियूं बात हिते किरड़ कांडेरा लयूं जेके वण आहिनि उहे मुकमल तौर ते हिते जेको सो बीठल आहिनि, न कोई अमलो जेको आहे सो हिते आहे मौजूदु हिन खे जेको सो साफ़ु करण जे लाइ, ऐं जेका हीअ मशीनरी आहे इनखे ऑपरेट करण जे लाइ जेको हीअ वेल आहे हीअ पाइप्स लॻल आहिनि ऐं पाणी जेको हिते जमा थिए शहर जो अची उनखे जेको सो ॿाहिरि उछलिजे जेको सो सिम नालनि में जीअं सिस्टम हूंदो आहे उन सिस्टम खे जेको सो हलाइजे जेको सो फंक्शनल कजे सिस्टम खे, त हिन सिस्टम खे ऑपरेट करण जे लाइ हिते को अमलो ई मौजूदु कोन्हे त सिस्टम जेको आहे उहो कीअं हलंदो। मुकमल तौर ते बंदि पियल आहे पंहिंजे जेको सो वजूद में अचण खां वठी जेको ठहिण खां वठी। चवण जे नाले में ॾेई शहर में कोई ड्रेनेज सिस्टम आहे मगर हुजण जे नाले में रुगो भींग ई आहे, न कोई ऑपरेटर न चौकीदार न कोई मैकेनिक, बस चले जा रहे हैं खुदा के सहारे, न कोई धनी न साईं। पब्लिक खेल खाते लाइ ॾेई शहर त ॼण हिन मुल्क जे नक्शे खां ई ॿाहिरि आहे, तॾहिं त हू ईअं उनखे आसानी सां नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि।
दर्दनि जा दास्तान रखंदड़ ही शहर हाणे के मसीहा जो ई मुंतज़र आहे। हिन शहर जे माण्हुनि जी इहा ख़्वाहिश आहे त सिंध सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा हिन मसइले जो को नोटिस वठंदे हिन शहर जे लाइ ड्रेनेज सिस्टम जी काई नई स्कीम जारी कराइनि त जीअं बरसातुनि में हर दफ़े घरनि जे ॿुॾण वारे अज़ाब ऐं अक्सर बीमारियुनि जे वर चढ़ी वञण वारे परेशानी खां बची सघिजे। अॼु ताईं हिन जेको इशू आहे जेको आहे जी जेको गटर सिस्टम जो ॾेई जो उनजी कंहिं हाई फाई जेको अथॉरिटी आहे पब्लिक हेल्थ वारनि जी उन्हनि जी न कंहिं चूंडियल नुमाइंदे उनजो जेको आहे सो नोटिस न आहे वरितो। हितां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी घुर आहे त जेको सो चूंडियल नुमाइंदा फिलफौरन जेको नोटिस वठनि ऐं जेको सो पब्लिक हेल्थ खातो हिन जो जेको सो नोटिस वठे ऐं जेके गटर जा जेके मामला आहिनि जेके सफ़ाई सुथराई आहे उन्हनि खे जेको आहे सो बहितर कयो वञे। कैमरामैन शाहनवाज़ जमाली सां गॾु मुर्सा शाम, अवां जो आवाज़ ॾेई शहर।